सतभामा को हरि कहो किए चरित्र बहु मोहे। जो नारद पृथकों कही भाग्य सुनावो तो सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूर्ण कृपा पूरन कृपा। सात संगत जी सतभामा के श्री कृष्ण भगवान राजा पृथ्वी के नारद ऋषि हीअ कथा ॿुधाए रहिया आहिनि। आदि खां वठी अंत ताईं हीअ अमृतमयी कथा उन्हनि ॿुधी जेका हाणे तव्हां ॿुधी रहिया आहियो। विष्णु जलंधर पुर को चला जाके मस्तक पूरन कला। जंहिंजे मस्तक में पूरन कलाऊं आहिनि विष्णु भगवान जलंधरपुरी ॾे हलियो। वृंदाचलन यही मन भयो चलता निकट नगर के गयो। नगर जे वेझो आयो पुरी निकट उत्तम पन देखा कपट कियो तपसी को भेखा। कपट रूप तपस्वी जो ठाई आश्रम हर की नो तहां बैठो ध्यान लगाए। उते पंहिंजी कुटिया ठाहे आश्रम ठाहे ध्यान लगाए अखियूं बंदि करे वेठो। बहुत लोग तह पुरी के सेवा करही आए। जेको भी उतों अचे वञे पियो उहो सेवा पियो करे। वृंदा स्त्री निरपकी ताही रैन दिवस पति चिंता माही। हिनो राजधानीअ में वृंदा जालंधरपुरीअ में राजा जलंधर जी स्त्री ॾींहुं राति पंहिंजे पतीअ जी चिंता में हुई। एक दिवस वृंदा गिरह सोई पति की चिंता मन में होई। हिकु ॾींहुं पंहिंजे पतीअ खे ॾाढो यादि करणु लॻी। पिछली निस सुपना हिकु पायो उठी चौंक तहसी सुधनायो। सुपना ईंदा आहिनि सुपननि जा अलॻि अलॻि अर्थ हूंदा अथव साध संगत। घणा ई माण्हू सुपिनो ॾिसी ॾकी वेंदा आहिनि की ख़राबु सुपिनो ॾिठो आहे परंतु ख़राबु ऐं सुठो सभिनी जा अलॻि अलॻि अर्थ हूंदा आहिनि सुपननि जा। सुपिनो ॾिठई अमृत वेले पिछली राति। कहिड़ो सुपिनो ॾिठई? पति की निरखी एह गत भैंसा वाहन कीन। मेह ते सवार आहे। शीस बिना धड़ देखियो श्याम बरन बलहीन। बिल्कुलु कारो शरीर थियो त सिर खां बिना शरीर आहे। अति कोष्ठी तह पति को तिरिया भानियो। कोढ़ में सॼो शरीर भरियल अथसि। नख शिखर ते वपु नगन तिसी का जानियो। शरीर ते कोई भी वस्त्र कोन्हेसि। दक्षिण दिश को जावत पति को पेखियो। दक्षिण दिशा ॾे वञी रहियो आहे। असांजे हिंदू धर्म जे शास्त्रनि जे अनुसार दक्षिण दिशा ॾे नरक आहिनि। श्याम वरन के पुरख ताहे संग पेखियो। कारे रंग जा जमदूत उन खे पकड़े वठी था वञनि। पुरी जलंधर पेखी डूबन लागिया। असांजी जालंधरपुरी पाणीअ में ॿुॾी रही आहे। या विध निरख विरिंदा तत छिन जागिया। हिकदमि अखियूं खुली वयूं। कही सखिन को बात स्वप्न में पाइयो। पंहिंजे सखियुनि खे सपने जी ॻाल्हि ॿुधाई। सकल वृतंत सो उन को भाख सुनाइयो। सॼो सपनो ॿुधाई उन्हनि खे भई मां सुबुह जो अमृत वेले हीअं हीअं सपनो ॾिठो आहे। विरंदा देखियो भान तब शेद्र निहारियो ताहे। सूरज जे निहारे तो सूरज में छेद नजर आयसि।
दुई कर मारे शीस पर भई चिंत मन माहे बई हथ मस्तक ते हणी रोण लगे वृंदा पुन धाय निकसी धाम ते निरख्यो प्रजा का रूप अज केॾनि ॾींहंनि खां पोइ महल खां ॿाहिरि निकिती पंहिंजे राजधानीअ में चारों तरफ़ निहारण लॻी नगरी सकल वैरान तिह को बिन जलंधर भूप बिना राजा जे कहिड़ी नगरी वीरान लॻी पई आहे पुन सकल सखियन संग ले उठ चली बन मह सोए सभु जेके सखियूं हुयसि उन्हनि सां गॾु बन जे रस्ते ॾे हली निकसते तब धाम ते अपसुगुन आगे हो अपसुगन पिया थियनि आगे जावत ही मिलियो पुरख एक तिह कोए हिकिड़ो पुरुष नज़र आयो रुदन करत माथा धुनत शीस नगन तिह हो रोए पियो मथे खे धक पियो हणे ऐं सिर उघाड़ो हुयुसि अॻे सिर कोई बि उघाड़ो न रखंदो या टोपी पाईंदा या पगड़ी पाईंदा मतिलबु सिर ढकणु हिकिड़ी मर्यादा हूंदी पुरुष जे लाइ बि स्त्रियुनि जे लाइ त अॼु बि आहे पुरुष जे लाइ बि मर्यादा हूंदी कि सिर ढकियल हुजे या टोपी पातल हुजे या पगड़ी पातल हुजे या कोई बि वस्त्र ॿधल हुजे सिर ढकियल हुजे सिर ढकियल हिकिड़ी वॾी मर्यादा हूंदी आहे तव्हां ध्यानु ॾिनो हूंदो साध संगत जी कि काथे बि तव्हां गुरुद्वारे में वेहंदव त उते मर्यादा आहे कि सिर ढके करे वेहंदव तव्हां ॿियो बि ध्यानु ॾिनो हूंदो कि मस्जिद में जॾहिं नमाज़ अदा कई वेंदी आहे त घणो करे टोपी पातल हूंदी आहे या मथे खे रूमाल ॿधल हूंदो आहे इन जो कुझु कारण आहे उन ॿधण सां या मथो ढकण सां हिकु अद्भुत इंसान खे शांती प्राप्त थींदी आहे उन जो मन बि ॿधिजी वेंदो आहे हेॾे होॾे न डुकंदो आहे इन करे इहा मर्यादा ठही वई आहे सिर ढकियल हूंदो सिर ॿधल हूंदो त उन जो मन हेॾे होॾे भिटकंदो न आहे ऐं मन में कंहिं प्रकार जा ख़्याल न ईंदा आहिनि शांती अची वेंदी आहे इहे कारण आहिनि कुझु अञा ॿिया बि कारण आहिनि विशेष कारण जंहिंजे करे मथो ढकणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे निरख तिरिया अपसुगुन सखिन को कह दियो राणी वृंदा पंहिंजे सखियुनि खे ॿुधाइण लॻी कि मां ॾिसो मूंखे हीअं थो नज़र अचे मूंखे हीअं थो नज़र अचे इहा ॻाल्हि सही न आहे मूंखे हीअं थो नज़र अचे हा क्या जानो पति मेरा ऋण मह हथ भयो ईअं त न आहे कि मुंहिंजी पतीअ खे राजा जलंधर खे रणभूमि में कुझु थी त न वियो आहे लिखिया भाल जो विधना मिटिया न जावही सखियूं चवंसि थियूं विधाता जो जेको लेख हूंदो आहे उहो त मिटजंदो न आहे देव मुनीश्वर सकले कौं भोगावही उहो त देवता हुजे मुनि हुजे यहाँ तक कि भगवान पाण बि हुजे त उनखे बि लेख जी जेका आहे विधाता जी उनखे मिटाइण जी प्रभु बि कोशिश न कई आहे जेको लेख लिखियलु आहे उहो हिते संसार में भाणो मिठो करे मञियो आहे साहिब गुरु अर्जन देव महाराज तॾहिं चवनि था भई जेको मालिक लिखियो आहे उहो मिठो करे अगरि मञींदे त तूं बि सुखी रहंदे ऐं तुंहिंजे मन खे बि शांती रहंदी ऐं मिठो करे न मञींदे त जेको लिखियलु आहे उहो त थींदो ई थींदो हरूभर तूं पंहिंजे मन खे अशांत कंदे तंहिंखां सुठो त ईअं आहे कि तूं बि ईअं चओ तेरा बाणा मीठा लागे हर नाम पदार्थ नानक मांगे मुंहिंजा सतगुरु मूंखे भाणो मिठो करे मञण जी शक्ति ॾियो मूंखे उहो शांती ॾियो भक्ति ॾियो कि शल मूंखे तव्हांजो नाम मिठो लॻे वह बन त्याग्यो अवर एक बन मों गई अॻिते बन जे रस्ते ॿिए तरफ़ हली सिंह बदन दुरा कस तह निरखत भई राक्षस ब नज़र आया
तिह संग सखिया निरख अधिक बर पाइया सखियूं त डकी करे भजी हुयूं। चओ जय श्री कृष्ण। चहूं और ते सबही भाग सिधाइया वापस भजी हुए चारई पंजई सखियूं जेके गॾियूं चइनी दिशाउनि में भजी वयूं। विरंदा के पाछे परे वहुरा कस जो दो उहे ॿ राक्षस बि जेके शेर जहिड़े शरीर वारा हुया उहे बि ॿियनि सखियुनि जे पोयों न विया, वृंदा जे पोयों भॼण लॻा। अति व्याकुल मूर्छा भई भाग चली तिर सोए अति व्याकुल थी करे तेज तेज डुकण लॻी वृंदा। आतुर होए तब रोए पुकार्यो जावत मग मह मुनि निहार्यो रस्ते में उहो ई मुनि नजर आयो। जाय मुनि के उर लपटाने कछु देह की सुरत न जाने राक्षसनि जे भव जे करे पंहिंजे शरीर जी सुध बुध न हुई, वञी उन मुनीअ सां लपटाइजी वई ऐं पुकार करण लॻी कि मुंहिंजी रक्षा कयो, रक्षा कयो। कहो मुनि कौ रखिया की जय इन दुष्टन ते मोह छुड़ी जय हिननि दुष्टनि खां राक्षसनि खां मूंखे बचायो। भगवंत तिन की और निहार्यो तत शिन राकस भाग सिधार्यो उहो मुनि केरु हुयो? विष्णु भगवान हुयो। राक्षसनि ॾे सिर्फ़ु अखियुनि सां भगवान निहारियो त राक्षस वापसि भॼी विया। देख विरिंदा अत हर खाई सत परतीत मुनि पह आई वृंदा ॾाढो ख़ुशि थी, मन शांत थियो, उन मुनीअ ते विश्वास आयो। विरिंदा को मुन धीरज दयो भय संताप सकल मिट गयो मुनीअ धीरज ॾिनो वृंदा खे, भय संताप लही वियो। निरख रूप मुनि बहु हर खायो विरिंदा ताको वचन सुनायो हरे कृष्ण हरे कृष्ण। मुनि वृंदा खे ॾिसी ख़ुशि पियो थिए ॾाढो, ऐं वृंदा उन खे महात्मा सम्झी, मुनि सम्झी, ऋषि सम्झी चवण लॻी, वेनती करण लॻी। हे प्रभदेव महामुन राई मैं अनाथ पर करी सहाई हे प्रभु, हे देवता, हे महामुनि, तव्हां मुंहिंजी रक्षा कई आहे, मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे। मूंखे त राक्षस मारे छॾिना, तव्हां मूंखे जीवन दान ॾिनो आहे। मेरी विनय श्रवण सुन लीजय परम अनुग्रह मो पर कीजय मुंहिंजी वेनती ॿुधो, मूं ते कृपा कयो, अनुग्रह कयो। भरता मेरा असुर नृप नाम जलंधर होए तव्हां ॿुधो हूंदो कि मुंहिंजे पतीअ जो नालो राजा जलंधर आहे, सॼी धरतीअ जो राजा आहे। गयो करन संग्राम को संग रुद्र के सोए भगवान शिव शंकर भोलेनाथ सां लड़ाई करण वियो आहे। उनकी विधि सुसकली मोह सुनावहो केॾनि ॾींहंनि खां उन जो कोई समाचार न आयो आहे, तव्हां मूंखे उन जो समाचार ॿुधाए सघो था? कै जीवे कै ऋण में भया बतावहो मूंखे सभु ॿुधायो कि सच में उहो पति मुंहिंजो आहे कि उनखे कुझु थी वियो आहे। जब ते वृंदा ऐसा वचन सुनाइयो जॾहिं वृंदा एॾा वचन चया तब ही गगन है तपसी ध्यान लगाइयो तपस्वी अखियूं बंदि करे आसमान ॾे ध्यान लॻाइण लॻो। दुई कपि उतरे गगन ते सनमुख ठांडे आए उन्हीं जी ध्यान लॻाइण सां मथों आसमान मां ॿ बांदर हेठि लही आया। सैन दई मुन ताहि को पुन वह गए पला बांदरनि खे इशारो ॾिनई मुनीअ, वरी उहे मथे उॾामी विया। बहुर गगन ते शीस जलंधर आइयो अचानक राजा जलंधर जो सिर धरतीअ ते अची किरियो।
पुन जंघा दुए भुजा ताहि निरखाइयो वरी ब पेर ब बाहूं अची किरियो सकल जलंधर का वप आया देख के विच में बाकी जेको शरीर हो उहो शरीर भी अची किरियो ऐं बिल्कुलु ईअं लॻो कि जलंधर राजा सुम्ही पियो आहे धरतीअ ते वृंदा अत कुमलानी या विध पेख के पतीअ जो मृत शरीर ॾिसी वृंदा कुमलाइजी वई हिकदमि मायूस थी वई निरखी पत की एह गत कर वियोग दुख रोए उते ई दुख में विंजोग में रोअण शुरू करे छॾियईं हाथ शीस कौ मारही वचन कहत तेरे सोए पाण खे मारण लॻी धक हणण लॻी तुम बिन पति मैं कैसे जीवहूं नाहि त घोल हलाहल पीवहूं वृंदा चवे थी मां तव्हां खां बिना जी न सघंदमि हाणे मां जहर पी करे मां बि मरी वेंदमि तुम बिन दीन छीन अब होई हस कर बात न पूछत कोई पतीअ खां बिना स्त्रीअ जो जीवन कहिड़ो आहे उन जे लाइ त खिली करे कंहिंसां ॻाल्हाइण बि कलंक थी वेंदो आहे जीव बिना जिम देह विचारी तैसे पुरख बिना पत नारी आत्मा खां बिना जीअं शरीर निर्जीव हूंदो आहे तीअं पतीअ खां बिना स्त्री थी वेंदी आहे रोवत पत की करत कहानी गिरिधरन पर अत मूर्छानी धरती ते किरी पई पए बार बार मूर्छा थी रोई रोई करे पुन मुन जल मुख डार उठाई विधना की गत लखी न जाई पंहिंजे जल सां छंडो हणी वृंदा खे सुजाग कई मुनीअ उठी पिया का राज संभारे कहत बात दुख रोए पुकारे ही रोई रोई करे जलंधर जे शरीर खे चवण लॻी कि उथो उथो पंहिंजो राज संभालियो पंहिंजो राजधानी ॾिसो पंहिंजी प्रजा खे संभालियो हमरे स्यों पत तुम क्या कीनी दुख की पोट बांध सिर दीनी हे मुंहिंजा पति तव्हां मूंसां ही छा कयो आहे दुखनि जी गठड़ी भरे करे मुंहिंजे सिर ते रखी अथव पुन मुन कौ कर विनती तिरिया नाथ जिवा वहु हमरा पिया मुनीअ खे हथ जोड़े वेनती करण लॻी कि हे स्वामी हे नाथ हे महात्मा हिन मुंहिंजे पति देव खे तव्हां जीवित कयो बंदि कर पंखो चवाइजो विरंदा कौ मुनि वचन सुनावे गए प्राण किस को नहीं आवे मुनि वृंदा खे चए थो वृंदा इहा त तूं खिल जी ॻाल्हि थी करे संसार में जंहिंजा बि अगरि प्राण निकिरी विया मृत्यु अची वई बसि पोइ वरी उन में वापसि प्राण न ईंदा आहिनि इहो नियम आहे परमात्मा जो ऐसी शकत न किस पह होई मृतक को जीवावे को अहिड़ी शक्ति बि कंहिंखे कोन्हे मतां अज्ञान में वञो तव्हां इहो कुदरत जो कानून ई न आहे कि इंसान प्राण निकिरी विया त वरी उन में प्राण अचनि इन भुल में कोई न रहिजो पुन मुन तेरे को वचन उचारियो रुद्र हाथ तेरा पति मारियो ऐं तुंहिंजो पति त वरी शिव जे हथों मरियो आहे भगवान शिव जे हथों मरियो त वरी पोइ काॾों जी सघंदो वरी अब मैं इसह जीवा वहूं मान वचन तूं मोहे भगवान चयो अगरि तूं एॾो रोए थी त मुंहिंजो हिकु वचन मञ लोचन मीचो आपने भरता जीवे तो अखियूं बंदि कर अखियूं न खोलजांइ जेसि ताईं मां न चवां तेसि ताईं अखियूं न खोलजांइ मां कोशिशि कयां थो जीअं राजा जलंधर जीअरो थी पए भगवंत की गत लखी न जावे करे सोए जो मन को भावे भगवान जी गत में त कोई लखे न सघंदो तुम्हारी गत में त तुम ही जानी नानक दास सदा कुर्बानी
भगवान जी गतमित कोई समझी न सकंदो। असां जीवन जी नंढी सी बुद्धि आहे, असां पंहिंजी जेका ज़िंदगी आहे, जीवन आहे, उन अनुसार असां भगवान खे बि सम्झंदा आहियूं, लीला न। भगवान जी लीला बेअंत आहे, बेअंत। उहा असांजी तुच्छ बुद्धीअ में काथे सम्झ में ईंदी। अचो ध्यानु ॾियो थोरो। तव्हां सभिनी राम कथा ॿुधी आहे? रामायण ॿुधो अथव? थोरो हीअं जा हीअं कयो। सभिनी रामायण ॿुधो अथव? टीवीअ में त ॾिठो हूंदव। राम जी माता कौशल्या ऐं राम खे जंहिं माता बनवास ॾियारायो उहा केरु हुई? कैकई। असां सभु जेके बि राम कथा पढ़ंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, उहे कैकई माता खे ख़राबु सम्झंदा आहियूं। अॼु ताईं कंहिं बि माता भेण जो नालो तव्हां कैकई ॿुधो अथव? न रखंदा ई न नालो। कौशल्या भले रखंदा, क ते निकिरे, कैकई न रखंदा। ॿियो कहिड़ी राणी हुई दशरथ जी? सुमित्रा रखंदा। राति सुमित्रा एकादशी कराई हुई, सुमित्रा ऐं राधेश्याम। उन्हनि जो पर कोई न आयो हूंदो हिन महिल, हू सुम्ही पिया हूंदा। तव्हां कीअं उथी विया सवेल? 1:30 बजे ताईं कई अथव एकादशी, केॾे सुम्हिया ई न आहियो? चओ जय श्री कृष्ण। राति केरु केरु हुयो एकादशीअ में? हथ मथे कयो। हरी, सभु हरी। बस तारा सिंह न हुयो एकादशीअ में? आप कभी नहीं गए हो क्या? आनंद होता है उसमें भी, सत्संग गुरबाणी चलता है। कभी टाइम निकाल के आप जाना, आशीर्वाद दे के आना। बलराम भैया को सजी संगत जो एॾो प्रेम आहे कि राति जो 1:30 बजे ताईं जागी वरी तव्हां हिते अची विया आहियो। मां त बसि 10 बजे वापसि हली आयुमि कि उथण में तकलीफ़ न थिए सुबुह जो। त कैकई खे असां बुरो सम्झंदा आहियूं। कैकई केरु हुई? भगवान जी भक्त हुई। भगवान चयो राम लीला करणी आहे। सभु अची विया, हा मां हे कमु कंदुमि, मां हे कमु कंदुमि, मां हे कमु कंदुमि। पर जेको ग़लति रोल अदा करे ॾेखारे उहो केरु? कैकई केरु ठहंदो? त कैकई ठहण लाइ कोई तयार ई न हुयो। भगवान राम चयो भाई ई संसार हिकु लीला आहे, संसार हिकु नाटक आहे, ऐं नाटक करणो आहे त कोई बि कयो न, पोइ छा आहे? जीअं तव्हां फिल्म कोई बि ॾिसंदा आहियो, उन में हिकु हीरो हूंदो आहे, हिकु हीरोइन हूंदी आहे, ऐं ॿियो हिकु विलेन हूंदो आहे, या हिकु कोई विलेन जी बि कोई हिकु सखी सहेली या घर वारी हूंदी आहे जेका ख़तरनाक रोल कंदी आहे, जेका कोशिशि कंदी आहे कि हीरो हीरोइन मिलनि ई न, या उन्हनि जो नुक़सानु चाहींदी आहे, त उहा ख़राबु थी वई। उन वीचारीअ बि त पैसा वठी करे फिल्म में कमु कयो आहे न, उहा सच ज़िंदगीअ में ख़राबु थोरी आहे। या फिल्म में तव्हां जिन खे ॾिसंदा आहियो पात्र जेके ख़तरनाक आहिनि, खून था कनि, कंहिंखे मारनि था, के ग़लति कमु था कनि, त उहे ग़लति थी विया छा? सची ज़िंदगीअ में तव्हां उन्हनि जे घर वेंदव या उन्हनि सां मिलंदव त उहे निहायत शरीफ़ इंसान हूंदा अथव। उहे शराब बि न पीअंदा आहिनि, उहे सत्संगी बि हूंदा आहिनि। अहिड़ा अहिड़ा जेके ग़लति रोल उते अदा कंदा आहिनि, सिर्फ़ु उन्हनि जो उहो धंधो आहे कि उहे रोल उहो कंदा त उन्हनि खे पैसा मिलंदा। भगवान श्री राम रघुनाथ चए थो भई कैकई बि त कोई ठहो न। कैकई चवनि था अगरि असां ठहंदासीं त हिकु त सॼी दुनिया असांखे थू थू कंदी, ऐं सॼी दुनिया आख़िर ताईं उन खे सुठो न सम्झंदी, बुरो सम्झंदी। कैकई ठहण लाइ कोई तयारु न। आख़िर भगवान जी हिकु भॻत्याणी चए थी भगवान तव्हांजी लीला पूरी थिए, मां कैकई ठहण लाइ तयारु आहियां। भगवान एॾो ख़ुशि थिया, एॾो ख़ुशि थिया, न त रामलीला थिए ई न नी, राम कथा थिए ई न। भगवान ॾाढो ख़ुशि थिया, भई तूं कैकई ठहंदीअ? हा, सॼी दुनिया तोखे ख़राबु चवंदे भले चवे, सॼी दुनिया तोखे ॾाइण मञींदे, हत्यारी मञींदे,
भई राम खे कढी छॾी बनवास ॾेई छॾी भले मञे मां तयारु आहियां जेको बि तव्हां कमु चवंदो करण लाइ तयारु आहियां सेवक जो कमु आहे पंहिंजो जेको मालिक आज्ञा ॾिनी आहे उहो करे पोइ चाहे उहो ड्राहिण जो हुजे चाहे ठाहिण जो हुजे के कई ठही के कई जी अॼु ताईं निंदा थी थिए के कई खे अॼु ताईं असां बुरो था सम्झूं ईअं नथा सम्झूं की कई बि त भॻवान जी आज्ञा सां कमु कयो भगवान राम के 14 साल अगर बन न ॾियाराए हा तो सब राक्षस रावण आदि कीअं मरना भगवान रघुनाथ जॾहिं वापस आया 14 साल के कई सिंगार न कयो एक तो पति भी गुजारे वियो और सॼो देश उन वीचारीअ खे घटि वधि ॻाल्हाईंदा खुद उन जो पुट भरतलाल चवंदुसि तू माता नाहे कुमाता है चवंदुसि मां तुंहिंजो मुंहुं बि ॾिसणु नथो चाहियां इन करे महल में उन जो पुटु रहंदो न हुयो भरत हली वेंदो ॿाहिरि जंगल में झोपड़ी ठाहे रही पवंदो उहो माता रोअंदी चवंदी भगवान मां त तव्हांजी सेवा थी कयां मूंखे कहिड़ी ख़बर की सेवा जो हे फल मिलंदो की ही मुंहिंजो पुटु ई मूंखां विमुख थी करे होॾे जंगल में वञी वेहंदो कि कई 14 साल जेको रुनी आहे उहो कौशल्या माता भी न रुनी हूंदी के कई जेको दुख सहन कयो आहे उहो दुख कंहिं बि माता सहन न कयो हूंदो जिंदगीअ में भगवान रघुनाथ जॾहिं वापस आया तो सभिनि खे खुशी पई थिए भई राम आयो राम आयो राम आयो अरे ॾिया ॿरिया ॾियारी थी वई तो छा थींदो आहे कि राम अचण वारो सभु दर्शन करण लाइ अॻियां हर कोई चाहे पियो मां अॻियां वञा मां अॻियां वञा मां अॻियां वञा 3 माताऊं हुयूं कौशल्या माता सुमित्रा माता कैकई माता तो उहे माताऊं अॻियां पई थियनि उनखे अॻियां अचण ई न पई ॾियनि कैकईअ खे भई हीअ अॻियां अची छा कंदी हिन त मोकिलियोसि बनवास उहे वीचारी जे उते बि अखियुनि में पाणी कि मां हिते बि बेइज्जती सहंदमि मां हिते बि माण्हुनि जी लानत सहंदमि उहा चुप करे पोइ हिते बीठी भगवान रघुनाथ अचनि था ॾिसनि था कि 3 माताऊं बीठियूं आहिनि के कई पोयों बीठी आहे उन जा वस्त्र भी ठीक न आहिनि जहिड़ा तहिड़ा कपिड़ा पातल आहिनि उहो माताऊं वरी बि राज माताऊं हुयूं त सुंदर वस्त्र पातल हुया भले सफ़ेद सादा पर कीमती ॾाढा कीमती ऐं के कई माता जा ॾिठूं कि वस्त्र भी ठीक कोन्हनि सुकी करे शरीर कंडा थी विया ईअं पई लॻे ॼण कोई वीचारी न भिखारी हूंदी आहे बिल्कुलु भाई ॼण कोई भिखारी पोयों बीठी आहे हे 2 राणियूं पियूं लॻनि कौशल्या ऐं सुमित्रा के कई पोयों बीठी आहे सभिनी सोचो कि राम आयो आहे राम आयो आहे राम आयो आहे त राम अगर पहिरियों प्रणाम कंदो पहिरियों मथो टेकींदो पहिरियों मिलंदो पहिरियों गले कंहिंसां लॻंदो हा त तव्हां इहा कथा किथे पढ़ी चुका आहियो ठीकु आहे पढ़ी चुका आहियो त पोइ वरी वधीक छा ॿुधाइजे तव्हांखे ख़बर आहे राम भॻवानु आयो रामायण में लिखियलु आहे कि भगवान रघुनाथ कौशल्या माता के भी चयो 1 मिनट भी सुमित्रा माता के भी पोयों वञी कैकई जे चरणनि में प्रणाम कियो कैकई रोए पई ॾाढो एॾो पई रोए कि रघुनाथ मुख सां पहिरियों मिलियो आहे बन मां आयो आहे त राम मूं सां पहिरियों मिलियो आहे भगवान राम माता कैकई जी गले लॻिया भाकुर पातो कैकईअ खे बि 14 सालनि जा दुख विसरी विया हिक पल में चाहे पंहिंजे पुट एॾो दुख ॾिनो अॼु राम गले सां लॻायो त कैकई जो सॼो दुख मिटी वियो ऐं चई इन हिक बार गले लॻाइण सां हिक बार इन सिक ऐं प्यार ॾियण सां राम जे तो 14 साल जो दुख कोई वॾी ॻाल्हि न आहे एक बार भी भगवान गले तो लगायो ना
बस मूंखे विसरी वियो उहो दुख के कई माता प्रसन्न थी वई उन ॾींहं खां पोइ प्रसन्न रही ख़ुशि रही। असां बुरो सम्झंदा आहियूं के कईअ खे, पर कंहिंखे बि बुरो न सम्झिजे। गुरु नानक साहिब त पंहिंजी बाणी में चवनि था कि कंहिंखे बि बुरो न सम्झ, कंहिंखे बि बुरो न सम्झ। सभु जॾहिं भॻवान जी आज्ञा सां भॻवान जे हुकुम सां हली रहिया आहिनि त असांखे कहिड़ो अधिकार आहे कि असां कंहिंखे बुरो चऊं या बुरो सम्झूं। कैकई जहिड़ी माता खे बि राम भॻवान प्यार कयो। प्रथमे माया एह रचाई, राकस देख तिरिया भरमाई। पुनतः ऐसा खेल बनायो, बहुड़ जलंधर हत होए आयो। सजी हुआ कथा। हाँ, बीचह कप दिखाए दुए दीने, प्रभु की माया को चीने। यह सजी माया जेका भगवान कई कोई समझी न सकियो। विरंदा मीचे नैन जब, माया की नी सोए। वृंदा अखियूं बंद कयूं, मुनि वपु अंतर ध्यान करे, रूप जलंधर हो। सब कुछ गायब थी वियो। उते जलंधर बणजी करे नारायण भगवान वेही रहियो। रूप जलंधर अपना विष्णु बनाइयो। विष्णु भगवान जलंधर जो रूप धारण कयो। हते जलंधर का वप तहां छिपाइयो। भी हर शय उतों गायब करे छॾी। जलंधर जो वो शरीर जेको मृत पियो हो उहो भी गुम करे छॾियो। खोल नैन जब अपने विरंदा देखियो। काफ़ी देर थी वई, काफ़ी देर थी वई, काफ़ी देर थी वई। वृंदा चयो ही संत त चए ई नथो अखियूं खोलण लाइ। जीअं असां कंहिं बालक खे चवंदा आहियूं टाफ़ी ॾियूं त अखियूं बंदि कर, टाफ़ी ॾींदासीं, अखियूं बंदि कर। पोइ उहो ॿारु अखियूं बंदि कंदो आहे, पर ॾाढी देरि अगरि थी वञे त उहो खोले ॾिसंदो आहे भई अञा टाफ़ी किथे आहे। वृंदा खे बि ॾाढी देरि जॾहिं थी वई, मूंखे संत चयो अखियूं बंदि कजांइ, जॾहिं मां चवां तॾहिं खोलजांइ, पर एॾी देरि थी वई, एॾी देरि थी वई। अञा संत छा थो करे, अखियूं धीरे सां खोलियईं। खोलियईं त छा नज़र आयुसि? वही रूप साक्षात सुपति का पेखियो। पंहिंजे पतीअ खे साम्हूं ॾिठईं। अरे पति को देखियो तिरिया जब, रही अधिक हर खाए। एॾी ख़ुशी थियसि, एॾी ख़ुशी थियसि कि उन ख़ुशीअ में पिछलियूं सभु ॻाल्हियूं भुलिजी वई। सुके बेल जिम जल मिले, रंक महाधन पाए। काई वल सुकल हुजे, उनखे पाणी मिली वञे तो हिकदमि हरी भरी थी पवंदी आहे। कोई धन खां हीण हुजे, ग़रीब हुजे, दरिद्र हुजे, कंगाल हुजे, ऐं उन्हनि खे काथो खजानो मिली वञे तो ॾाढो ख़ुशि थींदो आहे। पत के संग लपटानी कैसे, भंवर कमल स्यों लपटे जैसे। इहा यादि ई न रही कि कोई महात्मा हुयो, कोई मुनि हुयो। इहा यादि ई न रही कि मूंखे कंहिं राक्षस खां बचायो हो। इहा यादि ई न रही कि मूंखे कंहिं चयो अखियूं बंदि कजांइ। इहा बि यादि न रही कि मुंहिंजूं सखियूं सहेलियूं गॾु हुयूं, काॾे वयूं। मतिलबु कुझु बि पिछली ॻाल्हि यादि न रही। छाजे लाइ? पतीअ खे जंहिं महिल साम्हूं ॾिठईं त उन जी तन मन जी सुध बुध गुम थी वई। केते दिवस महासुख पायो, जो दुख मन का सकल मिटायो। साध संगत जी चओ जय श्री कृष्ण। वृंदा राणी पंहिंजे पतीअ सां उते जंगल में ई रही, जंगल में ई रही केतिरा ई ॾींहं। उनखे इहो बि ख़्यालु न हो कि असां पंहिंजे राजमहल वापसि हलूं। इहो बि ख़्यालु न हुयुसि कि असां हिते जंगल में ई रहिया पिया आहियूं। न, क्रीड़ा भोग करत बन माही, धरियो रूप अपना प्रभताही। उते वन में केतिरा ॾींहं रही उन्हनि गृहस्थ धर्म जो पालन कयो। पीत वस्त्र तन साम दिखायो, जलंधर का रूप छिपायो। अचानक हिकु ॾींहुं भॻवान पीताम्बर पाए वेही रहिया। पंहिंजो उहो रूप जलंधर वारो हटाए नारायण वारो रूप करे छॾियो।
शंख चक्र गदा पदम कर भुजा चतुर दिखराए। शंख चक्र गदा पदम, चार भुजाओं। निरख तेरा मन मैं कहो यह तो श्रीपति आहे। अखियों खुलियो जल वृंदाजू अरे ये तो श्रीपति आ। श्रीपति माने लक्ष्मीपति, श्री माने लक्ष्मी, अरे ये तो श्रीपति आ। वृंदा हरि को वचन सुनायो रे पापी तै पाप कमायो। हे श्रीपति, हे विष्णु, हे तो पाप कयवा। कपट रूप कर धारी माया छल है मेरे संग लपटाया। ईडू कपट ईडू छल करे तू मुझो धर्म खत्म कयवा। परदारा लपटाइयो दीनो पतिव्रत खोहे। मुझो पतिव्रत धर्म नाश थियो। जैसी मोह संग तुम करी तैसी तुम संग होए। जॾहिं तोसां बि ईअं थिए तॾहिं तोखे इन दुख जो अहसास थींदो। बन मह अति दुख पावहो हमरा एहु सराप। हरे कृष्ण हरे कृष्ण। तूं बि बन में दुखी थींदे, मुंहिंजो तोखे इहो श्राप आ। सकली देह जड़ हो वही तेरा बिरह के ताप। पंहिंजी स्त्रीअ जे विंजोग में, पंहिंजे स्त्रीअ जे बिरह में तूं दुखी थी बन बन भटकंदे ऐं तुंहिंजी देह जड़ थी वेंदी। लेवो मनुख शरीर तुम तब गिर तज बन जाए। मनुष्य शरीर तोखे धारणो पवंदो। घर छॾे करे तोखे बि बन में रहणो पवंदो 14 साल। तुम तेरे को राकश हिरे कपित करे सहाय। तुंहिंजी स्त्रीअ खे राक्षस खणी वेंदो, उते बांदर तुंहिंजी सहायता कंदा। या सराप है तुम को मेरा होए पखान सिलावप तेरा। इहो मुंहिंजो श्राप आहे तोखे। तूं पत्थर थी वेंदे, तुंहिंजियूं मूर्तियूं पत्थर जूं ठहंदियूं, पत्थर जी पूजा थींदी, तुंहिंजो शिला रूप थी वेंदो। विष्णु तेरा को वचन सुनावे मैं पखान तुम जड़ होए जावे। भगवान विष्णु वृंदा खे चवनि था, वृंदा तूं बिना कारण वधीक श्राप ॾिनो आहे। हिकु श्राप ॾिने कि तूं जेको तोसां थियो आहे उहे थींदो, ठीकु आहे। मां पत्नीअ जे वियोग में 14 साल भिटकंदुमि, उहो बि ठीकु आहे। मनुष्य जो रूप धारण कंदुमि, इहो बि ठीकु आहे। पत्थर जो रूप धारण करणु त तूं बि वण जो रूप धारण कंदीअ। वृंदा और भगवान जी श्राप परस्पर दीन। परस्पर श्राप ॾिनो हिक ॿिए खे। ऐं उन ज़माने में वचन सचा थींदा हुआ तुरंत। ज़बान मां जेको बि वचन निकिरंदो सचो थींदो। इंसान जे अंदरि वसी त उहो ई परमात्मा रहियो आहे। इन करे कंहिं महिल बि वचन ज़बान मां निकितल कंहिंजो बि सचो थी वेंदो अथव। इन करे संतनि चयो आहे ज़बान मां जेको बि वचन कढो त सोचे सम्झी सुठो वचन कढंदा कयो, कंहिंजे लाइ बि, कंहिंजे लाइ बि। हा। पुन तेरे ईंधन मेल के तहां चिख्या रचली न। हिकदमि वृंदा राणी लकड़ियूं कठियूं कयूं, लकड़ियूं कठियूं करे वॾो ढेर लॻाए जीअं चिख्या थींदी आहे, उहे ठाहे करे उन ते पाण वेही रही, वेही करे अग्नि देवता जो आवाहन कई। अग्नि अची लॻी वई लकड़ियुनि खे, वृंदा जली करे भस्म थी वई। चिख्या बनाए वृंदा तिस में जल गई। या विध निरखी विष्णु हृदय चिंता भई। जी भयो बिरहवस विष्णु चिख्या डिग आइयो। भगवान विष्णु उन रख जे वेझो आयो। रोवत करतव योग भस्म लपटाइयो। उहा रख खणी भगवान पंहिंजी छाती सां लॻाइण लॻो। भूली सब सुध विष्णु को चिख्या भस्म लगाए। साध संगत जी उहा
वृंदा जी जेका रख हुई लॻाइण सां विष्णु भॻवान खे पंहिंजी सुध बुध भुलिजी वई। हाय वृंदा मुख ते कहे खिन खिन मह अकुलाए। भगवान वृंदा जे वियोग में व्याकुल थी पया। इंद्रादिक जो देवता कहत शिव कौं सोए। आत्म वृंदा के विखे श्रीपत का मन होए। देवताउनि सॼी कथा अची करे शिव शंकर खे ॿुधाई। हरि सतभामा कौं कहे सुनो प्रिया विद सोए। हरि कृष्ण भगवान सतभामा खे तो ॿुधाए। जो नारद पृथकों कही कथा कहो अब सोए। नारद पृथ्वी के तो ॿुधाए। निरख पराक्रम रुद्र का तब असुर गए अकुलाए। हाँ। जलंधर माया रची तब उमा रूप बनाए। जलंधर लड़ाई जे मैदान में लड़ाई हली रही हुई, उते हिकु अञा नई माया जी रचना कई, नकली पार्वती ठाही। जिम बदन गौरी जानिए तैसे बनी वह रंगे। बिल्कुल उहे ई नकली पार्वती ठाही जीअं पार्वतीअ खे ॾिसी आयो हो। तह असुर दो अन शुंभ शुंभ रक्षक दिए तिह संगे। शुंभ निशुंभ राक्षस ॿिन्ही पासे बिहारे उन जे। रथ ऊपर बैठाए के भूखन वस्त्र बनाए। रथ ते विहारे पार्वतीअ खे विच में, ऐं हेॾां शुंभ हेॾां निशुंभ। उन सां गॾु रथ ते शंकर भॻवान जे साम्हूं ईअं वञण लॻा। दुष्ट बुद्ध असुरन करी ऐसी युगत उपाय। अहिड़ी युक्ति उन्हनि दुष्टनि कई। बहु दुख शुंभ निशुंभ ताहि दिखराव है। शुंभ निशुंभ माता खे मारींदा पिया वञनि, धक पिया हणनि। चहूं और ते घेर त्रास उपजाव है। चइनी पासनि खां ॿिया राक्षस बि माता खे ॾकाइनि पिया, ऐं उहा जेका नकली माता ठहियल हुई उहा रोए पई, ॾके पई, थर थर पई ॾके। रुदन करत तह उमा शीस कर मार है। उमा पंहिंजो पाण खे धक पई हणे, रोए पई, छा पई चवे? उर ताड़त बहु भांत सुकेश उपाड़ है। ऐं राक्षस उन खे दुखी करण लॻा। कहाँ हमारा रुद्र जी मुख यह वचन उचार। मुख सां चवे पई मुंहिंजो शिव काथे आ, मुंहिंजो शंकर काथे आ। मुझे छुड़ावहु रिपन ते मारहु असुर पछाड़। मूंखे बचायो भोलेनाथ, मुंहिंजी रक्षा कयो। रुद्र ताहि की और निहारियो गिरधर पर्यो न कछु संभारियो। भगवान शंकर जॾहिं अखियुनि सां इहो नज़ारो ॾिठो त व्याकुल थी करे दुख में किरी पिया, रोअण लॻा। अपने बल की सुरत न पावे तीन लोक जाको जस गावे। टई लोक जंहिंजो जस ॻाइनि था उहे पंहिंजो बल भुलिजी विया। हाय हाय मुख ते कहे भयो मोह वस सोए। भर्मवश मोहवश हाय हाय करण लगा मुख मोह। गौरी का दुख निरख के अति श्रम शिव को होए। गौरीअ खे ॾिसी करे शिव शंकर भगवान ॾाढो दुखी थिया। दैतन वॾा महोत सुकीना पुन उठ धन को जलंधर लीना। इहा माया उन्हनि जी कामयाब थी वई त राक्षस हिकदमि ख़ुशि थियण लॻा, हथियार खयूं ऐं शिव जो रोअण ऐं शिव जो व्याकुल थी वेही रहण त उन्हनि जी जेका सेना हुई उन सेना खे राक्षस मारण लॻा। बाण तीन शिव और पठाए एक रुद्र को मस्तक लाए। हरे कृष्ण। शिव जी तरफ़ बाण हलाए। अधर्म युद्ध हुई इहा। कोई बेहोश तो थिए, कोई रोए तो, कोई लड़ाई करे नथो, उन खे बाण हणण अधर्म युद्ध आहे। जलंधर अधर्म युद्ध कई।
द्वितीया बाण लाग्यो और माही अत विकराल तेज जिह आही विकराल बाण मस्तक में छाती में शिव जे लगाए तृतीया उदर माहि तिह दयो महादेव मूर्छा होए गयो टियों बाण पेट में भगवान भोलेनाथ जे हैं शिव शंकर भगवान मूर्छा थी विया सुरहु जाहि तब शिव को कहियो तुम काहे वस मूर्छा भयो भगवान शंकर के सभिनी देवताउन सूक्ष्म रूप में अची करे जागायो जागो जागो सूक्ष्म रूप हवा जो रूप हूंदा आहिनि देवताऊं जी तव्हां ॿुधो सम्झो कंहिं देवता जो स्वरूप कीअं आहे पवन देवता माने हवा हवा महसूस थींदी आहे ॾिसण न ईंदी आहे अग्नि देवता ॾिसण बि ईंदो आहे महसूस बि थींदो आहे जल देवता ॾिसण बि ईंदो आहे महसूस बि थींदो आहे कि कुछ देवताऊं अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो असां अखियुनि सां दीदार करे सघंदा आहियूं कुछ देवताऊं अहिड़ा हूंदा आहिनि जेके सूक्ष्म हूंदा आहिनि ॾिसण न ईंदा आहिनि उन्हनि जो शरीर निराकार हूंदो आहे बिना आकार जे तुंहिंजी पवन देवता आहे पवन देवता आदिक जेके सूक्ष्म देवता हुया उन्हनि अची करे शिव शंकर खे जागायो सुनहु देव यह माया आही निश्चय जानो गौरी नाही हे महादेव ही माया अथव जेका तव्हांजी माता धर्मपत्नी तव्हांजी गौरी आहे उहा त अंबे माता जो अवतार आहे शक्ति आहे उन्हनि खे हिननि खे राक्षसनि खे कहिड़ी ताक़त आहे उनखे कुझु करे सघनि तव्हां माया हीअ माया आहे हिन में मोहित न थियो बेहोश न थियो तीन लोकपति प्रभु अविनाशी उठो बेग हम आवत हासी भगवान भोलेनाथ तव्हांखे त टियों नेत्र बि आहे उहो खोले करे ॾिसो त माया नज़र अची वेंदी अगन रूप हर धारियो शब्द सुनत कियो क्रोप बराबर देवताउनि जे चवण सां भगवान पंहिंजे ज्ञान जी दृष्टिअ सां ॾिठो त ही त सभु राक्षस आहिनि पार्वती त कोन्हे अग्नि रूप धारण कयो भोलेनाथ भाग चले 10 दिशा को निरख असुर सब जोध जीअं भगवान भोलेनाथ उथिया हथियार खयूं उन्हनि खे ॾिसी करे ई राक्षस वरी भॼण लॻा वापसि शुंभ निशुंभ जो भ्राता दोई दियो श्राप शिव तिन को सोई भगवान शंकर शुंभ निशुंभ खे श्राप ॾिनो माया की तुम उमा बनाई नास करेगी तुम को साई तव्हां एॾी नाटक करे ॾेखारिया पार्वती ठाही अथव माया जी ऐं उनखे तव्हां सतायो पिया उनखे दुखी पिया कयो मुंहिंजी दिलि खे केॾो दुख पहुचायो आहे तव्हांखे उहा ई पार्वती ई रूप धारण करे महामाया जो तव्हांखे नाश कंदी उहे शुंभ निशुंभ महाबलशाली राक्षस हुया जिन जो वर्णन आरतीअ में बि तव्हां कंदा आहियो न शुंभ निशुंभ विदारे महिषासुर घाती मैया महिषासुर घाती धूम्र बिलोचन नयना निषद मदमाती ओम जय अम्बे गौरी आयो गौरी नालो उन शुंभ निशुंभ के मारियो प्रथम छाडियो वज्र को महादेव कर क्रोध महादेव क्रोध करे उहो वज्र जेको यादि अथव सभिनी देवताउनि खां शक्ति वठी करे वज्र ठाहियो हो उहो वज्र जलंधर खे लॻायो एक जलंधर रह गयो हत किए सेना योध उन वज्र जे हलण सां ई सेना नाश थी वई जलंधर हिकिड़ो बीठो साम्हूं चक्र सुदर्शन तब हन्यो धर अगन को रूप ॿियो जेको हथियारो सुदर्शन चक्र
उन्हें सां जलंधर जो सिर लाए छॾियो। डरपत भाग्यो बेग तब निरख जलंधर भूप। धायो पाछे चक्र रूप मारन कौं धार्यो। सुदर्शन चक्र कंहिंजे बि पोयों लॻी वञे त पोइ उन्हनि जा प्राण बचण मुश्किल आहिनि। लग्यो जलंधर जाए तत् किन शीस उतारियो। तत्काल सुदर्शन चक्र जे लॻण सां सिर लही वियो जलंधर जो। निरख देवता ताहि बहुत हरखत भये। देवताऊं त ॾाढो ख़ुशि थी विया, देवताउनि जी मनोकामना पूरी थी वई। कलहा दुख संताप सकल तह मिट गए। कलहा दुख संताप सब लही विया देवताउनि जा, आजाद थी पिया। वीणा ताल मृदंग भेरी पट बाजही। उते ई वीणा ताल मृदंग वजाए भगवान जा गीत ॻाइण लॻा, जय जयकार करण लॻा, जय जयकार मनाइण लॻा शिव शंकर जी। बजे भेरी सरनाए में गजम गाजही। बादलनि जी गर्जना वांगुरु उहे आवाज थियण लॻा। चढ़ विमान सब देव कुसुम हर खावही। हरे कृष्ण। विमान ते चढ़ी देवताऊं गुलनि जी बरसात करण लॻा। जय जय शब्द पुकार निरत कर गावही। जय जयकार जा शब्द पुकारे नृत्य करण लॻा। निकस जलंधर ज्योति रुद्र महल भई। इहा अद्भुत हिकु लीला थी भगवान जी कि ज्योत निकती जलंधर जी शरीर मां, उहा शिव में समाइजी वई, छोकी शिव मां ई पैदा थियो हुयो। वृंदा की जो ज्योत उमा मह मिल गई। वरी वृंदा जी ज्योत उमा में पार्वती में मिली वई। करे रुद्र की अस्तुत सब सुर एक मने। साध संगत जी सब देवताऊं शुक्र अदा करण लगा शंकर भगवान जो। असां शुक्र अदा न कंदा आहियूं। असां जो तेसि ताईं भगवान खे मञींदा आहियूं, तेसि ताईं पूजा कंदा आहियूं, तेसि ताईं विर्त रखंदा आहियूं, तेसि ताईं नियम कंदा आहियूं, तेसि ताईं सुखमनी साहिब जो पाठ कंदा आहियूं, तेसि ताईं सभु प्रकार जा शुभ कर्म कंदा आहियूं, जेसि ताईं असांजी आश पूरी न थी आहे। आश पूरी थी वई बसि पोइ कमु लथो। सिंधीअ में चवंदा आहिनि कमु लथो ड्रखण विसरियो। भई ड्रखण माने बढ़ई। बढ़ई घुरायोसीं, जेको फर्नीचर ठाराइणो ठारायोसीं, जेसि ताईं बढ़ई कमु करे पियो उनखे चांहि बि पीआरींदासीं, उनखे नाश्तो बि कराईंदासीं, उनजी वॾाई बि कंदासीं। हा तूं ॾाढो सुठो कमु कयो अथई, बढ़िया कमु कयो अथई, ऐं सुठो माण्हू आहे, तूं ॾाढो भलो माण्हू आहे। ऐं थी वियो कमु त बसि पोइ वरी थोरी उनखे कॾहिं घुराईंदो, चांहि पीआरींदो ॼमे न। कमु लथो ड्रखण विसरियो। पर ईअं जेको नाहे, जेको हमेशह यादि थो रखे कि मुंहिंजे मालिक मूंखे केॾी न महिर कई आहे, केॾी न कृपा कई अथई, शुक्राना अदा थो करे ऐं सदाई खिलंदो थो रहे, ख़ुशि रहे थो, मालिक जी उन ते कृपा थींदी आहे। देवताऊं शुक्राना था अदा कनि। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। न मिलती अगर दी हुई दात तेरी, तो क्या थी जमाने में औकात मेरी। न मिलती अगर दी हुई दात तेरी,
तो क्या थी जमाने में औकात मेरी, ये बंदा तेरे ही सहारे जिया है। तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है। तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मालिक असांखे सब कुछ ॾिनो आहे, पर असां बंदा जेके आहियूं शुक्र अदा करणु विसरी वेंदा। जंहिंखे भगवान औलाद न ॾिनी आहे उन खां पुछो कि उनखे केॾी सिक हूंदी आहे कि मूंखे छल औलाद ॾे। और जंहिंखे भगवान औलाद ॾिनी आहे, ओहो, उन्हनि खे मां ॾिसंदो आहियां त मूंखे ॾाढो दुख थींदो आहे, ॾाढो दुख थींदो आहे। ख़ासि करे उन्हनि माताउनि खे जेके मुंहिंजे ई अॻियां अची करे चवंदियूं आहिनि हीउ चंडो आहे, हीउ निभागो आहे। ईअं न चवंदा कयो पंहिंजे ॿारनि खे, हमेशह ईअं चवंदा कयो राजा बेटा, सोना, गुड्डा। हा, चाहे उहो तव्हांजो केॾो बि नुक़सानु करे छॾे, उनखे धकु न हणंदा कयो, गंदा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा कयो। चाहे न्याणी हुजे, चाहे पुटु हुजे, नंढा ॿार भॻवान जो रूप थींदा आहिनि। अलाए कीअं भॻवान तव्हांखे ॾिना आहिनि, हा, उन जी क़दुरु कंदा कयो। या त वरी कंहिं अहिड़ी दोस्त खां, अहिड़ी सहेलीअ खां पुछंदा कयो जंहिंखे औलाद भॻवान न ॾिनी आहे। उहे केॾो रोअंदा आहिनि, सिकंदा आहिनि, चवनि था लखी रुपया असां ख़र्चु करण लाइ तयारु आहियूं, धीअ ई ॼमे भले। औलाद भगवान ॾिनी आहे त उनजो शुक्र अदा कयो। हिकु त माता ईअं पई चई, हे ॿार आहिनि, हे ॿार आहिनि, ॾाढा बेकार आहिनि बाबा, हे त ईअं ॼण कुतनि जा ॿार आहिनि। मैं वो तो तूं पाण खे थी चई, चवें छा थी? पंहिंजे ॿारनि खे जेको चए थी उहो लफ़्ज़ त तूं पाण खे थी ॻाल्हाए, इहो चए ॻाल्हाए कीअं थी पागल? ईअं थींदा आहिनि, सॼो ॾींहुं काऊं 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 लॻाए वेठा आहिनि। ये जायदाद दी है, औलाद दी है, मुसीबत के वक्त हर इमदाद दी है। जो खाली था दामन तुम्ही ने भरा है। तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है। तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। हरता करता जगत गुर जन की करत सहाय। भगवान जो शुक्रिया अदा कयो। देवन बहु अस्तुत करी मोह पह कही न जाए। ॾाढी स्तुति कयूं, असां चई नथा सघूं केॾी देवताउनि स्तुति कई। इंद्र कही पुन रुद्र कौ बात विष्णु की सोए। भगवान हिते त तव्हां कृपा कई, जलंधर खे मारे छॾियो, पर नारायण भगवान उते शोक में व्याकुल वेठा आहिनि। ओॾे हलो हाणे कृपा करे। विरंदा बिरहा लग रहो करहु उपाउ ते सको। हलो सब देवताऊं भोलेनाथ गॾिजी उते आया जाते वृंदा जी चिक्षा ठहियल हुई। रुद्र कहो तुम शरण शकत की जावहो। पहिरियों ओट वठो भगवती अंबे माता जी। उनते कारज होए ते सगुन कौं गावहो। उनखे यादि कयो। अरदास में ॾिसो गुरु गोबिंद सिंह महाराज जी अरदास लिखी आहे, जेका तव्हां अरदास कंदा आहियो गुरु ग्रंथ साहिब जे अॻियां। उन में पहिरियों भगवती जी वंदना कई अथऊं। प्रथम भगवती सिमर के
पोइ गुरु साहिबनि जा नाला खयां थो। उन्हनि पहिरियों भगवतीअ जी वंदना कयो, भोलेनाथ चवनि था उन्ही खां वरदान घुरियो। सुनत वचन शिव विबुध अस्तुत माया की निचित। सभिनी देवताउनि महामाया जो ध्यान धारण कयो। तू ही जगत की उत्पत पालन करत मृत। माता तू ही जगत जी उत्पत्ति पालन करण वारी आ। शकत युगत की मात तुम कोट नाम तुहे होए। शक्तिअ जी माता, मुक्तिअ जी माता, जुगती ॾियण वारी माता आहे। ब्रह्मा विष्णु महेश सब तुम कौं ध्यावे सो। ब्रह्मा विष्णु महेश सब देवताऊं तुंहिंजी आराधना कनि था। देवन जब अस्तुत करी प्रसन्नवंत भई माए। देवताउनि जॾहिं स्तुति कई माता प्रसन्न थी। गगन मंडल ते ज्योत का तेज प्रकाश्यो आए। तेज प्रकाश नजर आयो। सब सुर देख के ऊपर अचरज जानियो। हैरान थिया कि आसमान में एॾो तेज रोशनी, एॾी तेज प्रकाश। उसी तेज ते माया शब्द बखानियो। उन्हीं प्रकाश में, उन्हीं ज्योतिअ में, उन्हीं महामाया में आवाज आई। वही शब्द तब देवन सब सुन पाइयो। देवताउनि ॿुधो, ॿिया सभु न पिया ॿुधी सघनि। जंहिं अरदास कई, जंहिं प्रार्थना कई, जंहिं तपस्या कई, जंहिं साधना कई, शक्तिअ जो आवाज उन खे ॿुधणु ईंदो, सभिनि खे ॿुधणु न ईंदो। वचन एह जह तेज तहीं ते आइयो। वचन काॾों पिया अचनि, प्रकाश जी उन्ही पुंज मां, महान तेज प्रकाश मां उहे वाक्य निकता। त्रय प्रकार मोहि रूप सुप्रगट बखानहूं। टे रूप मुंहिंजा तव्हांजे साम्हूं आहिनि देवताओ। उमा लक्ष्य सावित्री मम बपु जानहूं। उमा लक्ष्मी सावित्री साकार रूप में तव्हां सां गॾु आहिनि। जाओ तिनके पास काज तुम हो वही। जॾहिं साकार रूप में परमात्मा गॾु आहे तोसां, त पोइ तोखे निराकार ॾे भॼण जी ज़रूरत न आहे, उन जा चरण पकड़। निराकार साकार है, निराकार साकार है। परमात्मा त निराकार आहे, भगवान निराकार आहे, पर उन जो असां अखियुनि सां दर्शन कीअं कयूं भाई? कबीर साहिब था ॿुधाइनि, निराकार साकार है, निराकार साकार है। प्रत्यक्ष साधु देह, प्रत्यक्ष साधु देह। संतन जे रूप में आहे, गुरमुखन जे रूप में आहे, सत्संगिन जे रूप में आहे, साधु संगत जे रूप में आहे। तोखे भगवान ॾिसणो आहे त इन्हनि में ॾिस। लखा जो चाहे अलख को, लखा जो चाहे अलख को, इन्ही में लख ले है। इन्ही में लख ले है। तू अगर निराकार अलख, अलख चयो अलख, अलख नालो भी निराकार जो आहे, उन खे ॾिसण तो चाहे त इन्हनि संतन में ॾिस। हा, हर के सुर सुन बात शीस तिन लावही। तव्हां उन्हनि खे पकड़ियो जेके तव्हां सां गॾु आहिनि। इहो आवाज़ उन महामाया जो आयो। तब देवता तहां सकल उठ धाइये। सब देवता उते आया। गौरी लक्ष्य सरस्वती के डिग आइये। टिनी माताउनि जे चरणनि में अची नमस्कार कयूं। गौरी, लक्ष्मी, सावित्री। करी वेनती देवतः हरख चित उपजाए। देवताउनि त माताउनि खे ॾाढी ख़ुशीअ सां वेनती कई। जो माया मुख भाखियो तिन कह दियो सुनाए। जेका आकाशवाणी थी हुई उहा आकाशवाणी टिनी माताउनि खे ॿुधाई। तीन बीजत नहीं दए लिए देवता सोए। टे ॿिज उन्हनि टिनी माताउनि पंहिंजे हथ सां देवताउनि खे ॾिना।
कर प्रणाम त्रय सकत कौं अति आनंदत होए। टई ॾाढो बीज वठी करे टई बीज देवताऊं सभु आनंदित थिया। गौरी अवर सरस्वती हरख बीज दिए ताहे। गौरी ख़ुशीअ में प्रसाद ॾिनो, ख़ुशीअ में ॾिनई बीज, छोकी गौरी माता खे ख़ुशी हुई जलंधर जे मरण जी। चओ जय श्री कृष्ण। पुन तिन दीनो लक्ष्मी क्रोध होए मन माहे। सावित्री माता ब्रह्मा जी स्त्री, उन्हें भी ख़ुशीअ सां ॾिनो, छोकी ब्रह्मा जी ठहियल सॼी सृष्टिअ खे तहस नहस पिया कनि राक्षस, उन्हें ख़ुशीअ सां बीज ॾिनो। लक्ष्मीअ माता ख़ुशीअ सां न ॾिनो। चओ जय श्री कृष्ण। छो जो लक्ष्मीअ जो भाव हुयो जलंधर। हा, सब सुर चल आए तहां जहाँ हरि भस्म चढ़ाए। टई बीज खणी करे देवताऊं उते आया जाते वृंदा जी चिख्या हुई। वही बीज तह चिख्या मो देवहु बोहे आए। देवताउनि उन चिख्या में उहे टई कृपा जा बीज अर्पण कया। हरख मान होए देवता जय जय करते सोए। आगे आत्म राम कहे बीज प्रकट जिम होए। देवताऊं ॾाढो ख़ुशि थिया। सतगुरु लिखनि था अॻिते तव्हांखे कथा ॿुधाईंदासीं कि उहे बीजनि में छा छा प्रगट थियो। सतभामा कौ हरि कहे सुनह प्रिया मन लाए। सतभामा मन लगाए ॿुध। नारद जिम प्रथ कौ कही देवहु कथा सुनाए। नारद पृथ्वी खे बि चए तो पृथ्वी राजा सुजाग थी। तिह चेख्याते तीन वृख भय बीजते सोए। टे वण पैदा थिया बीज विझण सां ई। एक तुलसी एक आंवला तृतीय मालती होए। हिकु तुलसी वृंदा पैदा थी वई, ॿियो आंवला पैदा थी वियो, टियों मालती पैदा थी वई। तीनों माया रूप बखानो उमा बीजते तुलसी जानो। देवी माता पार्वती जेको बीज ॾिनो उन मां वृंदा पैदा थी, तुलसी पैदा थी। धात्री वृख सरस्वते होई लक्ष्मी ते भई मालती सोई। आंवलो तव्हां कथा में पहिरियों बि ॿुधो अथव, हाणे अॻिते अञा कथा ईंदी जंहिंमें तव्हां ॿुधंदव कि आंवलो ब्रह्मा जो रूप आहे। आंवले जो वृक्ष उन जो बीज सावित्री माता ॾिनो त उन मां आंवलो पैदा थियो। गौरी सुराह रख होए दीना लक्ष्मी दियो क्रोध मन कीना। बस लक्ष्मी माता जेको ॾिनो क्रोध में भरिजी ॾिनो त क्रोध में ॾिनल जेका बि शइ हूंदी आहे उहा फलजंदी न अथव। चओ जय श्री कृष्ण। तव्हां कंहिंखां काई शइ घुरो था, उहो अगरि ॾिसजो ध्यान सां ख़ुशीअ सां ॾिए थो त उहा ठीकु आहे, नथो ख़ुशीअ सां ॾिए त उहा तव्हांखे लाभ न ॾींदी, फ़ाइदो न ॾींदी। तिनका बबरी नाम बखानो धात्री तुलसी उत्तम जानो। उहो जेको लक्ष्मी माता गुस्से में भरिजी करे बीज ॾिनो हो उन खे बबरी चवंदा आहिनि। उहो जंगल में वृक्ष थींदो आहे, ॾिसण में तव्हांखे ईअं लॻंदो उहो बि तुलसीअ वांगुरु, पर उहो तुलसी न हूंदी आहे। पुह पुपात कर पूरन होई दर्शन किए पाप सब खोई। तुलसी माता जो दर्शन करण सां ई अखियुनि खे सुकून चैन शांती मिलंदी। त अंदरि थधो थी पवंदो त तुलसी माता जो दर्शन करण सां। तुलसी माता हिते हिंदुस्तान में हूंदी अथव, विदेशनि में न हूंदी अथव। तुलसी माता जी पूजा बि हिते थींदी आहे। तुलसी जंहिं घर में हूंदी आहे, हिते वैज्ञानिकनि बि सिद्ध कयो आहे कि उन में प्रतिरोधात्मक शक्ति आहे रोगन खां बचाइण जी। अनेक रोगन खां बची थो सघे जेको पंहिंजे घर में तुलसी लॻाए, जल ॾे, जोत ॿारे, तुलसीअ जे साम्हूं रोज़ वञे। माण्हू वेंदो न, इन करे संतनि इहे नियम ठाहिया आहिनि
कि बाबा तू ते तुलसी ते ॾीओ ॿार, तुलसी ते जल चाढ़, तुलसी जी आरती कर, तो थोड़ी देर तो उन जे अॻियां बीहंदो, उन जी जेका तुलसी जी खुशबू ईंदी उन सां उन जे शरीर खे लाभ मिलंदो। हा। निरख विशन तबहि हर खायो, गई मूर्छा आनंद पायो। सब देवताऊं खुश थिया, भगवान नारायण भी खुश थिया। तांका जस त्रिभुवन प्रगटायो, जाए विष्णु वैकुंठ लगायो। भगवान विष्णु वृंदा जे रूप तुलसीअ खे वैकुंठ में लॻायो। ताकि अंश देवलय गए, तीन लोक महरोपत भय। देवताउनि टिनी लोकनि में तुलसी लॻाई। कृष्ण कहे सतभामा योग, तुलसी उपजी इसी संजोग। सतभामा तूं पुछो तुलसी कीअं पैदा थी, ते तुलसी पैदा थियण जी कथा हुई। अति प्रीतम यह मेरी जानो, सत कर इनकी उत्पत्ति मानो। इन जी उत्पत्ति जी कथा मां तोखे ॿुधाई। सतभामा मूंखे तुलसीअ सां ॾाढो प्रेम आहे। जिस घर तुलसी कियो निवास, तहाँ सदा लक्ष्मी का वास। जंहिं घर में तुलसीअ जो निवास थी वञे, भागन वारे वटि तुलसी फलजंदी अथव। वरी इहा बि मुश्किल ॻाल्हि आहे। कंहिं कंहिं माण्हू हिते अची चवंदा आहिनि बाबा असां ठीक सां मिट्टी बि खेत जी आंदीसीं, गमलो बि वॾो लॻायोसीं, या धरतीअ में लॻाईसीं, बाग़ में लॻाईसीं पंहिंजे, पर हिकु बार न 100 बार कोशिश कई आहे, तुलसी नथी लॻे। थिए थी वरी सुकी थी वञे। भागन वारे माण्हू वटि तुलसी फलजंदी आहे। जाते तुलसी आहे उते लक्ष्मीअ जो निवास थी वेंदो आहे। तुलसी बन की पालन करे, कोट पितर ताके सब तरे। किरोड़े पितर उन्हनि जा तरी वञनि था। तुलसी नाम जो मुखों उचारे, सो जन विष्णु लोक पग धारे। हरे तुलसी हरे तुलसी हरे तुलसी। तुलसी माता जो मुख सां नाम भी उच्चारण करे तो विष्णु भगवान जे लोक में तो वञे। मंजरी संग जो प्रभु पहचाड़े, तिनको कभी अकाल न मारे। तुलसी पत्र भगवान कृष्ण जी चरणन में अर्पण तो करे, भगवान नारायण जे चरणन में अर्पण तो करे, उन्हें में अकाल मृत्यु न थींदी आहे उन्हें जी। और कर शीस श्रवण मह धरे, किए पाप तेह तुलसी हे रे। तुलसी जो जल पिए, तुलसी अखिन सां लगाए, मस्तक सां लगाए, उन्हें जा सब पाप नाश थी वेंदा। तुलसी जी माला पाए, तुलसी जा वण जेके पुराणा थी वेंदा आहिनि, उन मां माला ठाही वेंदी आहे। उन्हीं जी माला धारण करण सां भी ॾाढो लाभ थींदो आहे। तुलसी के डिगवे प्रजिमावे, सो भोजन हरि कर मह पावे। तुलसीअ जे वेझो जेको दान तो करे वो भगवान पाण हथ में था वठनि, ईअं सम्झे। तुलसी अस्तुत कहाँ बखानो, तुलसी महात्म मैं ही जानो। कृष्ण भगवान चवनि भाई तुलसीअ जी स्तुति मां केॾी वर्णन कयां, तुलसीअ जो महात्म तो बस मूंखे ही ख़बर है। जो तुलसी डिगले पन देवे, सो जन मुकत पदारथ लेवे। तुलसीअ जे अॻियां लेपो पाइण सां, सेवा करण सां मुक्ति हासिल थींदी आहे। जल्दी ये सब पातक टारे, आप तरे और पित्र उधारे। जल ॾियण सां सब पातक लही वेंदा आहिनि। तुलसी के हैं बहुत फल, एक मुख कहे न जाए। हिकु जवान खे हिकु मुख खे ताक़त न आहे तुलसी महिमा वर्णन करे सघे। पुण्य फल धात्री विरख का, आत्म राम सुनाए। आंवले जो महात्म तव्हांखे ॿुधायूं था। धात्री विरख विष्णु का प्यारा जानिए। भगवान विष्णु जो ॾाढो प्यारो आहे। अति उत्तम सब तरते प्रगट बखानिए। अति उत्तम आहे, सभिनी वणन में पवित्र आहे। श्राद्ध कर्म जो धात्री छाया मह करे। श्राद्ध कर्म उन जी छाया में कयो वेंदो आहे। कोट पितर जो ताहि मुकत मह पग धरे। किरोड़े पितर मुक्त थी वेंदा आहिनि। धात्री तुलसी मृत का,
जल डारे स्नान। आंवले ऐं तुलसीअ जो शरीर ते उपयोग करण सां बि भगवान जी कृपा थींदी आहे। कोट जन्म के पाप सब एक पल में खय जान। आंवले सां स्नान करण सां, उन जे चूरण सां स्नान करण सां शरीर स्वस्थ थींदो आहे, कई पाप लही वेंदा आहिनि। तुलसी धात्री डिग जो दीप जलावह। जेको इन्हनि वणनि जे अॻियां ॾीओ थो ॿारे, जीवन मुक्त पदारथ सो जन पावह। जीवन मुक्ति महसूस थो करे। धात्री तुलसी समेत हरि पह जो धरे। हरिय जे चरणनि में जेको इन्हनि खे अर्पण थो करे, बदन ताह का निरख जम कंकर डरे। उन्हनि जी वेझो जम जा दूत न ईंदा तव। तुलसी धात्री विरख मह हरि का वासा होए। तुलसीअ में भगवान जो वासो आहे, आंवले में भगवान जो वासो आहे। जो इनकी सेवा करे हरि पद पावे सोए। हरे कृष्ण राधे कृष्ण। हरि पद प्राप्त तो थी वञे, हरिय जो रूप तो थी वञे जेको इन्हनि जी सेवा तो करे। धात्री तुलसी उत्पत होई आत्म राम सुनाई सोई। इहा तव्हांखे उत्पत्ति जी कथा ॿुधाईसे। यही कथा जो सुने सुनावे सो जन चार पदार्थ पावे। जेको इहा कथा ॿुधंदो ॿुधाईंदो उनखे चार पदार्थ मिलंदा। चार पदार्थ ख़बर तो कहिड़ा आहिनि? यादि अथव? चओ। धर्म, अर्थ, अर्थ काम, काम मोक्ष। मोक्ष। ये चार पदार्थ मिलनि था। सतगुरनि इनखे सरल करे छॾियो आहे ॾाढो, कि चार पदार्थ जेको मांगे साध जना की सेवा न। जेकिन साध संगत जी सेवा था कनि उन्हनि खे चारई पदार्थ सहजे ई मिली वेंदा आहिनि। साध संगत जी सेवा कयो था, आवाज़ ॾियो 5 बार जय श्री कृष्ण। कृष्ण धाम जा सभई सेवादारी हा। हाँ, सेवादारनि जी तव्हां आवाज़ ॿुधी। ये चार पदार्थ इन्हनि खे सरलता सां था मिली वञनि। धर्म, अर्थ, काम, मोक्ष। निश्चय मन वांछत फल होई आत्म राम मुकत होवे सोई। निश्चय मन वांछित फल उनखे मिलनि था ऐं मुक्ति भी थी मिले, मोक्ष भी तो मिले अंत में। यह कथा हिते पूरी थी। सभई बी करे मंगलाचरण आखिरी प्रार्थना उच्चारण कयो ऐं सभई प्रसाद स्वीकार कजो।